हैदराबाद में सिंधियाना न्यूज़ नेटवर्क के रिपोर्टर मंजूर कालर मूजिब सिंध फ्रेंड्स ऑर्गेनाइजेशन कासमाबाद के प्लेटफॉर्म ता सिंध के हवाले से जिन जिन इल्मी समाजी फ़नी हुनरी इंसान दोस्त शख्सियतुन पंहिंजे हाल सारो ख़िदमतूं सर अंजाम ॾींदे वारो वॼायो या अञा भी पंहिंजे नेक जज़्बनि सां कंहिं न कंहिं रीत कोशिश में आहिनि तंहिंजी ख़िदमतुनि जो क़दुरु करणु त जीअं संदन कयल कम अजायो न वञे तिन खे यादि कयो वञे। इन मुनासिबत से ताज़ो मशहूर समाज सुधार और सिंध ग्रेजुएट एसोसिएशन की शुरुआती दौर में वफ़ादारी से पंहिंजा फ़र्ज़ ख़ुशी से निभाईंदड़ मुख़लिस सचार साईं ख़ान मोहम्मद पंवर के संदसि वरसी के मौक़े ते यादि कंदे मेड़ाको कोठायो वियो। तिलावत कलाम पाक से शुरुआत बाद सिंध फ्रेंड्स ऑर्गेनाइजेशन के जनरल सेक्रेटरी प्रोफेसर मोहतरम भाई खान सोलंकी जिन पंहिंजे आजियाणे में तंज़ीम के प्रोग्रामनि सां गॾु अॼोकी शख्सियत जनाब ख़ान मोहम्मद पंवर बाबत मुख़्तसर ॻाल्हाईंदे चयो त सिंध यूनिवर्सिटी में जर्नलिज़म वारे शोबे के कायम कराइण जहिड़ी यादगार काविश समेत ॻोठनि जे बदतर हालतुनि खे ॾिसंदे ॻोठ सुधार प्रोग्राम जहिड़ो अहम प्रोग्राम पेश कंदे उन लाइ पाण पतोड़ियो। हिन प्रोग्राम के ॿियनि मुखिया मुक़ररनि तरफ़ां पंवर साहिब की शख्सियत के ॿियनि रुखनि ते ॻाल्हायो जिनमें इद्रिस जतवी रोशन सुंदर चांद डियो नासिर पंवर समेत ख़ास मेहमान तारीख़दान प्रोफेसर डॉक्टर हुसैन बख्श कोलाची जिन समाज सुधार नीक इंसान ख़ान मोहम्मद पंवर से वाबस्ता पंहिंजियूं यादूं पेश करे सामईन की मालूमात में वाधारो कयो। आख़िर में सदारती मुक़रर समाजी कमन में अगभरो रहंदड़ तंज़ीम की सदाबहार सदर पंवर साहिब जी साथारी मोहतरम शफ़ी मोहम्मद चांडियो पारां पंहिंजियूं सारोणियुनि सां जा अहवाल मुख़्तसर लफ़्ज़नि में पेश करे हाज़रीन की ॼाण में वेतर इज़ाफ़ो कयो। पाण आगाही ॾींदे ॿुधायो त प्रोफेसर ख़ान मोहम्मद के रब साईं घणिन ख़ूबियुनि सां नवाज़ियो हो। वटस हिम्मत जज़्बो सिंध दोस्ती ऐं इंसाननि सां मोहब्बत रहमदिली ऐं हमदर्दी घणी रही जेका संदसि बीमारी दौरान भी घटिजी न सघी ॿीणो साॻियनि जज़्बनि सां बरक़रार रही। पंवर साहिब तरफ़ां पंहिंजे लेखे नौजवाननि ख़ास करे बेराड़ी के रवासिन के तालीम पिराइण वारी जिदोजहद कंदे तालीम तरफ़ ख़ुसूसी ध्यान ॾियारण लाइ जाखोड़ कई। इन समेत ॻोठनि की बदहाली वारे रुझान के ख़ात्मे सहाफ़त की तरक्की स्कूलन की बेहतरी उस्तादन के फ़र्ज़ शनासी लाइ सचाई से कोशिशूं वठण ते खेस सलाम पेश कजन था। जनरल सेक्रेटरी भाई खान सोलंकी मूजिब समाज सुधार शख्सियत ख़ान मोहम्मद पंवर तरफ़ां ख़ुसूसन कासमाबाद की वसंदी लाइ कयल बुनियादी ख़िदमतुनि बाबत संदसि वफ़ादार साथी शफ़ी मोहम्मद चांडियो सां ख़ास सवालनि जवाबनि जी वेहक लाइ हिकु कमेटी जोड़ी ऐं कचहरी कई वेंदी। अहिड़ी कचहरी के बाक़ायदा रिकॉर्ड करे किताबी शक्ल में छपायो वेंदो। यादि रहे त तारीख़ खे महफ़ूज़ करण लाइ हिन कमेटी में कन्वेनियर प्रोफेसर भाई खान सोलंकीअ सां सथ में ख़ैर मोहम्मद सोलंकी सुलेमान डाहिरी इकबाल पंवर प्रोफेसर दादू ख़ान ऐं आगा ज़फ़र जिन खे शामिल कयो वियो आहे। पंवर साहिब सां मनसूब हिन वर्सी जी तक़रीब में इल्म अदब समाज दोस्तनि सां गॾु समाजी कारकुन औरतुनि जी भी गुज तादाद में शिरकत रही। आख़िर में शरीक साथारियुनि जे ख़ातिर तवाज़ा बाद रात जो देर सां बहितरीन यादूं खणी प्रोग्राम पुॼाणी ते पहुतो।